आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हलूं त ज़िले लाड़काणे जे तालके बाकराणीअ जे यूसी यको संदेलो जे ॻोठ हकीम संदेलो में जस्टिस ज़ुल्फ़कार कंबो जे वालिद मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ कंबो जी 9वीं वरसी जे सिलसिले में एक पुरवकार तकरीब थी। तकरीब में यासिर अली कंबो, नासिर अली, बिलाल अली, ताहिर अली, आमिर अली ऐं मोहसिन अली कंबो मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। जॾहिं त तकरीब में ॻोठ तोड़े पसगरदाईअ मां सभई दोस्तनि अज़ीज़नि समाजी अॻुवाणनि शिरकत कई। तकरीब में आयल महिमाननि जो जस्टिस ज़ुल्फ़कार कंबो ऐं ॿियनि मेज़बाननि शानाइतो ऐं मानाइतो आदरबाह कयो। तकरीब में दरगाह जानड़ चुन जे गादी नशीन साईं जानड़ चुन ख़सूसी तौर ते शिरकत कई। आयल मेहमाननि में ख़ैरात जी मानी पिणु तक़सीम कई वई। जॾहिं त महफ़िल में सूफ़ी फ़नकारनि फयाज़ अली जोयो, जावेद जोयो ऐं ॿियनि सूफ़ियाणा कलाम ॻाए माण्हुनि ते वजद तारी करे छॾियो। आख़िर में लेखक ऐं शाइर इक़रार पीरज़ादो जस्टिस ज़ुल्फ़कार खे किताब जो तोहफ़ो पिणु पेश कयो। हाँ नाज़रीन, तकरीब में सच्चाई न्यूज़ जे चीफ एग्ज़ीक्यूटिव कमांडो पंवर, सहाफ़ी ज़मीर गांगरो ऐं समाजी अॻुवान ज़हीर जुणे जो ख़ुसूसी शिरकत। जी असां हर साल जी तरह हिन साल भी जेको आहे सूफ़ी हिकु महफ़िल गॾु कंदा आहियूं, जंहिंमें असां सभु पंहिंजे ॻोठ वारनि खे गॾु करे ऐं बसि सॼी संगत पूरे तक़रीबन सिंध मां गॾु करे असां जेको उन्हनि खे हिकु नंढिड़ो प्रोग्राम, हिकु मानी जो प्रोग्राम रखंदा आहियूं ऐं उन हिकु सूफ़ी राग बि कराईंदा आहियूं। हिते कोठाई वेंदी हुई, हिन साल कोरोना वायरस जे करे मुलतवी कई वई, जंहिंखे जेको आहे 4 अक्टूबर ते कोठाई आहे। इहा जेकी महफ़िल कोठाई वेंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूफ़ी रंग ॾिनो वियो आहे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।